कभी अहम ख़बर अमांखे ॾींदा हलूं। ॾखण मां नबी शाह वॻण जी निमशाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार पारां एहतजाज कयो पियो वञे। आबादगारनि जेकबाबाद रतेदरो रोड ते धरणो हणी टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, ॾखण में नबी शाह वॻण जी निमशाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाज कयो वियो आहे। आबादगारनि जेकबाबाद रतेदरो रोड ते धरणो हयो आहे, जॾहिं त टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया, सिंध में पाणी जी शदीद खोट आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहरा करे धरणा हया विया आहिनि। ॾखण में बि नबी शाह वॻण जी निमशाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाज कयो वियो आहे। आबादगारनि जेकबाबाद रतेदरो रोड ते धरणो हयो आहे, टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे, अवां ताईं पहुचायूं पिया। ॾखण मां नबी शाह वॻण जी निमशाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाज कयो वियो आहे। अपडेट्स वठंदासीं ॾखण मां शकील धारेजो खां। शकील, छा तफ़सील आहिनि? जी, ॾखण लॻे ॻोठ जेको नबी शाह वॻण जे आबादगारनि पारां जेको आहे जेकमबाद रतोतेरो इंडस हाईवे रोड ते रुकावटूं रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हुननि जो चवणु आहे त निमशाख में हिन वक़्त ताईं पाणीअ जी तमामु घणी खोट आहे, जंहिं सबबु हिते जेको आहे फ़सुलु असांजो बर्बादु थो थिए ऐं जेको आहे हितां जा जेके आबादगार आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां त जेको आहे आबादी अमले ख़िलाफ़ु नोटिस वठी ऐं संदनि जी कनम त करे निमशाख में जेको आहे पाणी ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजो फ़सुलु आबाद करे। ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।